उमरकोट में जिथे वकील पारा औरतुन ते तशद्दुद वारो मामलो अदालत SHO ऐं PP काउंसलर समेत 13 ॼणनि खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। वकील पारा औरतुन ते तशद्दुद वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। वकील जी दरख्वास्त ते सिटी थाणे जे SHO PP काउंसलर 3 औरतुन समेत 13 ॼणनि ते FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जॾहिं त सेशन कोर्ट गुज़िरियल ॾींहुं वकील पोपट कोहली जी दरख्वास्त ते SHO सिटी शाहनवाज़ ख़ासकेली PP काउंसलर चेतन गोयल औरत फतनी लक्ष्मी ऐं ॿियनि खे तलब कयो हो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया उमरकोट मां वकील पारां औरतुनि ते तशद्दुद वारे मामले में अदालत SHO ऐं PP काउंसलर समेत 13 ॼणनि खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वकील पारां औरतुनि ते तशद्दुद वारे मामले नओं रुख अख्तियार करे वरितो। उमरकोट में खबर है जिथे वकील पारा औरतुन ते तशद्दुद वारो मामलो अदालत SHO ऐं PP काउंसलर समेत 13 ॼणनि खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वकील पारा औरतुन ते तशद्दुद वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वरितो। वकील जी दरख्वास्त ते सिटी थाणे जे SHO PP काउंसलर ऐं 3 औरतुन समेत 13 ॼणनि ते FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे उमरकोट में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद लाल हुसैन। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां अपडेट कंदा? जी बिल्कुल, बड़ी अद उमरकोट के इलाके कोली दड़ो ते प्लाट के तकरार से वकील पोपट कोहली सनस बिरादरी के औरतन के तशद्दुद जो निशानो बनायो हो, जैसी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी चुकी हुई। उनका SSP नोटिस वठी वकील पोपट कोहली ॿियनि ते केस दाख़िल करण जो हुक्म ॾिनो हो। जैसे काल वकील पोपट कोहली उमरकोट की अदालत में पुलिस ऐं फरियादनि खिलाफ दरखास्त ॾिनी हुई, जैसे अदालत SHO सिटी पुलिस अमलदार ऐं PP जे काउंसलर ऐं 3 औरतुन समेत फरियादनि तलब करे ॿुधणी कई हुई। जैसा फैसलो ॾींदे SHO सिटी शाहनवाज़ ख़ासकेली ASI गुलाम सिंह कुमार अरबाब राजड़ PP जे काउंसलर चेतन गोयल औरत लक्ष्मी मोटन फतनी कोहली समेत केस के फरियादी अर्जन कोहली समेत 13 ॼणनि ते FIR दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। जॾहिं त अदालत पारां अहिड़ो हुक्मनामो पिणु जारी कयो वियो आहे। जी ठीक है, मुझे मेहरबानी आज़ाद अपडेट करण लाइ।